अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, गुज़िरियल कुझु ॾींहं सियासी हवाले सां तमामु अहम रहिया आहिनि, जंहिंमें दहशतगर्दनि सां टिगे वक़्त ताईं थियल ॻाल्हियुनि जी नाकामी खां पोइ उन्हनि ख़िलाफ़ ज़रब अज़्म नाले ऑपरेशन जो आगाज़ कयो वियो आहे, जंहिंजे नतीजे में हिन वक़्त ताईं केतिरा ई दहशतगर्द मारिजी चुका आहिनि ऐं केतिरा ई अहलकार पिणु शहीद थिया आहिनि। काल्ह लाहौर में मिनहाजुल क़ुरान जे कारकुननि जी शहादत खां पोइ हिकु नओं बहस शुरू थी वियो आहे ऐं 23 जून ते पाकिस्तान अवामी तहरीक जे सरबराह जी वापसी ते कहिड़ो इनक़लाब अची सघे थो, सियासी पार्टियुनि खे हिन संगीन सूरत हाल में कहिड़े रवैये ऐं कहिड़ी ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। अॼोके प्रोग्राम में हिन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां सां स्टूडियो में महिमान आहिनि अफेयर मैगज़ीन जा एडिटर डॉक्टर अली अहमद रिन साहब। महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां असांखे जॉइन कयो। डॉक्टर साहब, हिकदमि जेके कुझु ॾींहं असांजा गुज़रिया आहिनि, हिन में सियासी सूरत हाल, मुल्की सूरत हाल में वॾी तब्दीली आई आहे। दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे ऐं कल्ह जेको लाहौर में मॉडल टाउन में वाक़ियो पेश आयो, तव्हां कीअं था ॾिसो हिन वक़्तु सूरत हाल खे? ॾिसो न, ही कराची में जेको एयरपोर्ट ते वाक़ियो थियो, इन खां फ़ौरन बाद में जेके पाकिस्तान एयरफोर्स जे जहाज़नि नॉर्थ वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि जा जेके महफ़ूज़ ठिकाना सम्झा पिया, जिते अदरवाइज़ फ़ौज वञण लाइ तयारु न हुई, ऑपरेशन करण लाइ तयारु न हुई, उते पहिरीं बमबारी थी। उन खां बाद में बाज़ाब्ता ऐलान बि थियो त असां ऑपरेशन करणु वञूं पिया, जेको ऑपरेशन शुरू बि थियो। पर इन खां अॻु में डॉक्टर साहब इन तरह जा इतला हुया त बाक़ाइदा ऐलान न कयो वियो आहे, पर फ़ौज तरफ़ां कार्रवाई शुरू कयूं वियूं आहिनि दहशतगर्दनि सां। बिल्कुलु, पहिरीं हुननि ॿ ड्रोन हमला थी चुका। एयरफोर्स पंहिंजे F-16 जी बमबारी थी, उन खां बाद में वरी ज़मीनी फ़ौजनि हुते पेशकदमी कई, जेका ज़रब अज़ब जो नालो ॾिनो वियो। त हाणे इन सॼी सूरत हाल जे अंदरि हिकिड़ो ॿियो फिनामिना जेको नवाज़ शरीफ़ जी गवर्नमेंट थोरो ख़ौफ़ में वरितल आहे, ड्रिज में वरितल आहे, त इस्टेब्लिशमेंट शायदि अञा ताईं हुन सां बावजूदि इन सभिनी शयुनि जे साॻी पेज ते न आहे ऐं इस्टेब्लिशमेंट पंहिंजे मुख़्तलिफ़ मोहरा, जीअं ताहिरुल क़ादरी, इमरान ख़ान, शेख रशीद या चौधरी गुजरात जा चौधरी भाइर, इन्हनि जी मार्फत संदसि हुकूमत खे डिस्टेबलाइज़ कमज़ोर करण या खेसि हटाइण जे लाइ कुझु मैन्यूवरिंग करे रही आहे। उन जा वाज़े इशारा असांखे क़ौमी असेंबली में मिलिया, जेके इन्हनि जूं तक़रीरूं थियूं, जिन जे अंदरि चयो वियो त जेकॾहिं कैनेडा खां को ॿाहिरियों शहरी अचे थो, मुल्क में अमन अमान ख़राबु करे थो, त उनखे गिरफ़्तार कबो या डिपोर्ट कबो। त हाणे उन सॼी सूरत हाल जो हूंदे वरी पंजाब में IG जी तब्दीली जूं ख़बरूं बि आयूं, त बलूचिस्तान खां IG खणी हिकिड़ो नओं IG वठी आया हुते। हीउ जेको वाक़ियो थियो, जेको काल्ह खां असां सभिनी पे ॾिठो ऐं जेको मज़मत जोॻो आहे, निंदण जोॻो आहे। हाणे इहो साबित थो करे त हिकु त शहबाज़ शरीफ़ अञा ताईं गवर्नेंस में उहा पोलाइटनेस या जेका हिकिड़ी थींदी आहे डेमोक्रेसी जो जेको हुस्न हूंदो आहे, त नेगोशिएट कबो आहे, ॻाल्हाइबो आहे, केॾो बि सियासी मुख़ालिफ़ हुजे उनखे ॻाल्हियुनि में डिसआर्म कबो आहे बजाए तशद्दुद जो इस्तेमालु जे। हाणे उहो ॾिठो वियो त ही या त ॾिनल आहिनि त ताहिरुल क़ादरी। डॉक्टर साहब, हार्श रवैयो त जेको आहे सो पंजाब जे वॾे वज़ीर जो रहियो आहे, पर इन तरह जा जेके उन्हनि जा बयान अचनि पिया उन्हनि जो मुख़्तलिफ़ वज़ीरनि तरफ़ां, हुक्मराननि तरफ़ां, त ईअं महसूसु थी रहियो त जेका सूरत हाल उन वक़्तु हली रही हुई हू उन खां बेख़बर हुया, तॾहिं इन तरह जा बयान ॾियनि पिया। ॾिसो न, तव्हां जन पुलिस खे गो अहेड ॾियो था ऐं पुलिस खां नथा पुछा कयो, त पुलिस में ॾिसो जीअं मुर्तज़ा जो क़तल थियो, त संदसि भेण जी हुकूमत हुई ऐं पुलिस खे चयो वियो त हिनखे कंहिं बि सूरत में रोकणो आहे। हाणे उन में त कुझु बि थी सघे थो ऐं रोकण में 7 माण्हू मारिजी विया, जंहिंमें बेनज़ीर साहब जो भाउ मुर्तज़ा बि हुयो। त ईअं ई जेकॾहिं पुलिस खे चयो वियो त रुकावटूं या बैरिकेड्स हटाइणा आहिनि एट एनी कास्ट, त हाणे पोइ त पुलिस जी मर्ज़ी आहे। पुलिस जे विदिन मुख़्तलिफ़ फैक्टर्स आहिनि, किन फैक्टर जेकॾहिं वाक़ई बि तशद्दुद खे वधायो हुजे ऐं कोशिशि कई हुजे त इन खे एतिरो वधाइजे जिन मां वॾो ब्लड शेड थिए ऐं ख़ुदि गवर्नमेंट बदनाम थिए, त बि को शक न आहे। जेको चवनि था त जुडिशल कमीशन वेहे, इंक्वायरी कमीशन वेहे, त जेको CM चए थो त मूंखे उहो बिल्कुलु पल पल जी ख़बर पए थी, क्लर्क छा थो करे, सेक्रेटरी छा थो करे, पुलिस वारो छा थो करे। उन CM खे इहा ख़बर कान पइजी सघी त हुनजी जेका शहर में ई हुनजे पार्टी जा वर्कर्स भञरा करे रहिया आहिनि, हुनजी पुलिस कीअं मुज़ाहिरीन माना हिकिड़ो माण्हू तव्हां बैरिकेड हटाइण जी कोशिशि कयो था, प्रोवोक कयो था माण्हू खे, ज़रूरु रस्तनि ते ईंदा या उनमें इश्तिहाल में ईंदा, त उन्हनि जे मथां हेॾो तशद्दुद जो इस्तेमालु। त इहो मूंखे ईअं लॻे थो त शहबाज़ शरीफ़ जो पंहिंजो फ़ैसिलो आहे ऐं उन में नवाज़ शरीफ़ जी शायदि मर्ज़ी शामिलु न बि हुजे, पर हाणे इन्हनि माहौल अहिड़ो पैदा करे छॾियो आहे जेको ताहिरुल क़ादरी खे हू अदरवाइज़ जेको रेस्पॉन्स मिले आहे उनखां चङो रेस्पॉन्स मिलंदो। पर डॉक्टर साहब, कमांड एंड कंट्रोल कंहिं वटि हूंदो आहे? सूबे जे वॾे वज़ीर वटि छा इन ॻाल्हि जी का कमांड कंट्रोल न हूंदो आहे त छा पियो थिए, पुलिस छा पई करे या ॿियूं जेके फोर्सिस आहिनि उहे छा पियूं कनि, किथे पियूं कार्रवाई कनि ऐं कंहिंजे हुकुम सां पियूं कार्रवाई कनि, ऐं इहे कार्रवायूं कंहिंजे हुकुम सां रुकिजी बि सघनि थियूं? ॾिसो न, जॾहिं हू सुठनि कमनि जो क्रेडिट शहबाज़ शरीफ़ खणे थो, सुठी हुक्मरानी कयां थो, गुड गवर्नेंस जो, त
त हिन ख़राबु वाक़े जी बि जवाबदारी उनखे पाण ते खणणु खपे, बजाए कमीशनूं इंक्वायरियूं या ॿियनि ते इल्ज़ाम हणण जे। ऐं चङनि मुल्कनि में त इन्हनि वाक़िअनि खां बाद में इज़त वारा या शरीफ़ माण्हू इस्तीफ़ा उन हलिया वेंदा आहिनि घर, पर हिते पाकिस्तान में उहा रिवायत आहे कान जो इहो सोचिजे त इन्हनि खे इहो हया ईंदो त असां इस्तीफ़ा ॾियूं या पंहिंजे घर वञूं, भला न वञनि पर कुझु न कुझु रिस्पॉन्सिबिलिटी क़बूल त कनि न, जेको पुलिस आहे उनखे बचाइण जी कोशिशि छो था कनि। नर साहब, ॻाल्हियुनि ज़रिए छा इहे मामला हल न पे करे सघिया ॿिन्ही तरफ़नि खां? जेकॾहिं हाणे इन तरह जूं बयानबाज़ियूं अचनि थियूं, ॿई धुरियूं ॼण डिफेंस कनि थियूं, पर इन ॻाल्हि में को शक कोन्हे त कारकुन शहीद थिया आहिनि, औरतूं जेके आहिनि से शहीद थियूं, उन्हनि ते बुरी तरह सां तशदुद कयो वियो आहे, पर जेके बयान अचनि था उन्हनि मां अञा बि ज़िम्मेवारी खां नटाइण जी, पाण खे बचाइण जी कोशिशि कई पई वञे त इहो को धुर क़बूल नथी करे त असांजी ग़लती किथे हुई, असां किथे ज़िम्मेदार आहियूं। ॾिसो न, हिन खां वधीक प्रोएक्टिव सूरत हाल कहिड़ी हुई जिन ताहिरुल क़ादरी इस्लामाबाद में डी चौक ते आयो, सर्जन में आयो, जनवरी जो महीनो, ऐं उते हज़ारे औरतुनि मर्दनि सां गॾु हुन धरणो हुयो ऐं पार्लियामेंट हाउस साम्हूं हुयो ऐं प्रोवोकेटिव स्टेटमेंट ॾींदो रहियो त मुंहिंजे हिकिड़े इशारे ते माण्हू पार्लियामेंट ते कब्ज़ो कंदा। उनजे बावजूदि पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट समझदारी जो मुज़ाहिरो कंदे हुन सां ॻाल्हियुनि में एंगेज कयो, उनखे ॻाल्हियुनि सां डिसआर्म कयो, उन ॾे माण्हू मोकिलिया त तुंहिंजा मुतालबा कहिड़ा आहिनि, तूं जेको बि रिफॉर्म चाहीं तो असां विलिंग आहियूं, एग्री आहियूं। साॻियो ई चौधरी शुजात आहे जेको वियो हो, तव्हांखे यादि हूंदो मलिक रियाज़ वियो उन वटि, जंहिंखे हुन दड़कारे भॼाए छॾियो। त आख़िर में सूरत हाल घणी टेंस ई हुई, पर ज़रदारी साहब जी जेका हुकूमत जी कामयाबी चइजे त उन एॾी ख़तरनाक ऐं प्रोवोकेटिव माहौल में इस्लामाबाद में साम्हूं इक़्तिदार हो, ऐवान सदर हो, पार्लियामेंट हाउस हो, ऐं हिन जा हज़ारे 20-25 हिन जा कमिटेड वर्कर्स हुते मौजूदु हुआ ऐं कुझु बि थी सघे पियो, पर हुन कोशिशि कई ऐं मामिलो सिधो कयो। त लाहौर में अहिड़ी सूरत हाल बि कान हुई, उन खां घटि जी सूरत हाल ही, त ॼण त पुलिस जी तरफ़ां प्रोवोकेशन कई आहे न। तव्हां बैरिकेड्स हटाइण जो ओचितो ख़्यालु छो थो अचे, जेके एतिरनि सालनि में डेवलप थिया आहिनि। त ॿियो त ख़ुदि मॉडल टाउन में जेका शरीफ़ फैमिली जी पंहिंजी रिहाइश आहे उते बि बैरिकेड्स आहिनि। बैरिकेड्स कराची में असांखे हर ॿी घटी में बैरिकेड नज़र थो अचे, 90 ते बैरिकेड्स आहिनि, तव्हांखे बिलाल हाउस ते बैरिकेड्स नज़र ईंदा, तव्हांखे मर्दान हाउस ते नज़र ईंदा। डॉक्टर साहब, नून लीग जो माज़ी इन क़िस्म जे बदतरीन मुखालिफ़नि सां बदतरीन तशदुद जे हवाले सां भरियो पियो आहे। माल रोड ते नर्सनि ते, मास्तरनि ते, क्लर्कनि ते तशदुद जा असांखे मिसाल मिलनि था। तव्हां सम्झो था त इहा पॉलिसी नून लीग खे चेंज करणी पवंदी, या उन पॉलिसी ते अमल कंदे हिन वक़्तु नून लीग पंहिंजे पाण खे वधीक मुश्किलातनि में विझी छॾियो आहे? ॾिसो न, शहबाज़ शरीफ़ गवर्नमेंट जो हिकिड़ो पोयों ट्रैक रिकॉर्ड आहे त जॾहिं हुनजी 90s में गवर्नमेंट हूंदी त जेका एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग एतिरी पाकिस्तान में किथे न थी आहे, जेका शहबाज़ शरीफ़ जे दौर में जेके बि इल्ज़ाम हेठि ईंदा हुआ उन्हनि खे कूड़नि पुलिस मुक़ाबले ज़रिए मारण जो हिकिड़ो रिवाज पइजी वियो, जेको शहबाज़ शरीफ़ जी गवर्नमेंट वधीक स्ट्रेंथन कयो। उन खां पोइ जेके पोयां 6 साल जा गुज़रिया आहिनि उन्हनि जे अंदरि बि जेको पुलिस जे मार्फत ख़ासि तौर ते जेको ॾोहारी अंसर आहे या जेके अहिड़ियूं कमज़ोर क़ुवतूं आहिनि जेके एहतिजाज कंदड़ आहिनि, या इवन PTI ते 2-3 दफ़ा इन्हनि तशदुद जी कोशिशि कई आहे ऐं पीपुल्स पार्टी सां काफ़ी हिन तालुकात ठीकु रहिया आहिनि, त इहो हिकिड़ो आदत थी वई आहे। ऐं हिकिड़ी पुलिस स्टेट वारो हिकिड़ो जेको तस्वर हूंदो आहे, जेका ज़हनियत हूंदी आहे लाहौर पुलिस जी, त शाह खां वधीक जेको शाह जो वफ़ादार हूंदो आहे, त शहबाज़ शरीफ़ खे ख़ुशि करिणो आहे, त उन्हनि ऑफिसरनि ईअं ई सम्झो हूंदो त असां जेकॾहिं शहबाज़ शरीफ़ या नवाज़ शरीफ़ साहब ताहिरुल क़ादरी या संदसि फॉलोअर्स खां एतिरो परेशान आहिनि, अफेंडेड महसूसु कनि था, असां उन्हनि खे कंट्रोल कंदासीं त शाबाश मिलंदी। ऐं डॉक्टर साहब, जेका जुडिशियल कमीशन ते रखी वई आहे उन ते बेतमादी ज़ाहिर कई वई आहे ताहिरुल क़ादरी तरफ़ां या ॿियनि पार्टियुनि तरफ़ां, त उते जी क़ाइमु कयल कमीशन कहिड़ो इंसाफ़ करे सघंदी? तव्हां सम्झो था त इन सां सूरत हाल अञा वधीक ख़राबु थी सघे थी? ज़िम्मेवारनि जो तयन केरु कंदो ऐं कीअं थी सघंदो त जीअं मामिलो जेको आहे सो पुरअमन तरीक़े सां हल जी तरफ़ वञी सघे? सही था चओ। ॾिसो न, जॾहिं तव्हां ख़ुदि अञा ताईं वेठा आहियो, जिन जे मथां इल्ज़ाम अचे थो त ऑर्डर थी सघे थो त शहबाज़ शरीफ़ इशू कया हुजनि, होम मिनिस्टर कया हुजनि या होम सेक्रेटरी, तब्दील कोई बि माण्हू न थियो आहे, ऐं तव्हां कमीशन विहारे छॾियो त कमीशन ते उहे ज़रूरु जेके माण्हू सिटिंग आहिनि इन्फ्लुएंस कंदा, ऐं कमीशन जी जेका बि रिपोर्ट हूंदी उहा एतिरी अणधुरी न हूंदी। इन करे अहिड़नि मौक़नि ते पाकिस्तानी तारीख़ में कमीशननि जो को बि माना को मामिलो टारणो हूंदो आहे त कमीशन ठाहे छॾिबी आहे। त हीअ बि ईअं ई आहे त फ़िलहाल को हिकिड़ो जीअं क्रेडिट खणिजे त असां लॻा पिया आहियूं, इंक्वायरी कयूं पिया, कमीशन कयूं पिया, पर उनजो को जेका शइ नुक़सानु थी चुको ऐं ईंदड़ वक़्त में बि इन्हनि खे जेकॾहिं को रोकण जो मैकेनिज़म हूंदो त बि कान ठहंदो। डॉक्टर साहब, वफ़ाक़ी सरकार ते इन जो केतिरो असरु पइजी थो सघे? मियां साहब जे इन जेको आहे सो शहबाज़ शरीफ़ साहब जे इन रवैये जो मियां साहब जी हुकूमत ते, छो त टोटल मुस्लिम लीग नून हिन वक़्तु प्रेशर में अची वई आहे। केतिरे वक़्त खां तालिबान सां मुज़ाकरात जे हवाले सां तनक़ीद थींदी रही मुस्लिम लीग नून जी पॉलिसी ते? ॾिसो न, हीअ
काई बि हुकूमत हुजे जेका पंहिंजे शहरियनि ते मुज़ाहिरो कनि था, मुज़ाहिरीन आहिनि, आर्म्ड ग्रुप न आहिनि ऐं उहे जेकॾहिं एहतजाज कनि था या बैरिकेड या कुझु बि सॼा पॉलिटिकल इशूज़ आहिनि या इन जो रुख़ो समाजी आहे त उन्हनि खे जेकर उन तरीक़े सां हल न कंदी त इल्ज़ाम हेठि ईंदी। नवाज़ शरीफ़ साहब जी जेका गवर्नमेंट आहे उहा हींअर काफ़ी प्रेशर हेठि आहे। हिकु त इमरान ख़ान उहो इल्ज़ाम थो लॻाए त तव्हांखे जेको मैंडेट आहे कूड़ो आहे, तव्हां दांदिलनि रस्ते आया आहियो। इन खां अलावा जेको तालिबान सां इन्हनि जो जेको बि रवियो रहियो आहे उहो अञा ताईं गवर्नमेंट डिवाइडेड आहे। चवनि था चौधरी निसार जो काफ़ी तालिबान जे झुकाव ते ऑपरेशन शुरू न थियणु खपे ऐं कुझु ॿिया वज़ीर हुआ जिन जो त थियणु खपे। हाणे ख़ुदि हुकूमत जी जेका सूरत हाल आहे ऐं ॿियो जेको इकनॉमिक सूरत हाल उहा बि एॾी का वणंदड़ कोन्हे। IMF, वर्ल्ड बैंक या मुख़्तलिफ़ अदारनि खां कर्ज़ खणी जेकॾहिं हुकूमत हलाइणु आहे त पोइ माना इहो जो को मैंडेट ओतिरो कोन थो बीहे। इकनॉमिक चवनि था हिन बेसिस न आहिनि। सूरत हाल वफ़ाक़ी सरकार लाइ एॾी का वणंदड़ कोन्हे। ऐं मथां जेको ऑपरेशन आहे उन खां बाद में इस्लामाबाद जे अंदरि जेका ॾाढी सिक्योरिटी सिचुएशन ख़राबु हुई ऐं ख़ुदि सभिनी कराची जे अंदरि तव्हां ॾिठी आहे हर जॻह ते त पुलिस या पैरामिलिट्री फोर्सिस या किथे किथे पाण डायरेक्ट फोर्सिस जा अमलदार नज़र था अचनि। हाणे उन सॼी सूरत हाल जे अंदरि तव्हां सियासी मुखालिफ़नि सां जेकॾहिं तशदुद रस्ते ॻाल्हाईंदो त सुभाणे तव्हां ते तशदुद थींदो त उहो जस्टिफाई हूंदो। नर साहब इहो बि चयो पियो वञे त गोलियुनि जो इस्तेमालु पहिरीं उन्हनि कारकुननि तरफ़ां कयो वियो। पुलिस जी गोलियूं जेके आहिनि से पोइ पुलिस वारनि पंहिंजी डिफेंस में गोलियूं हलायूं। इन तरह जा बयान ॿिन्ही पार्टियुनि ॿिन्ही जेके आहिनि से पासनि तरफ़ अचनि पिया। तव्हां सम्झो था त जेकॾहिं हथियार हुजनि हा त उहे हथियार ज़ाहिर थियनि हा या ॻुझे नमूने कहिड़े हथियारनि जो इस्तेमालु कयो वियो, पर बज़ाहिर जेका शहादत असांखे कारकुननि जी या उन्हनि ते तशदुद असांखे तमामु घणो नज़र थो अचे। केतिरा ई हिन वक़्तु सीरियस हालत में बि आहिनि। ॾिसो न इहो हूंदो आहे पाकिस्तान जे अंदरि रिवायत आहे त मुज़ाहिरनि में हथियार हूंदा आहिनि ऐं उन्हनि इस्तेमालु कयो बि हूंदो, पर उहो जस्टिफाई नथो करे एॾे बेरहम पुलिस जे फोर्स जे इस्तेमाल जे। ऐं जेकॾहिं पुलिस ते बि हथियार हलियो आहे, गोली हली आहे त पुलिस वारा ॾेखारनि वधि में वधि पंहिंजे पाण खे टंग ते गोली हणी हू साबित कंदा त असांखे गोली हली आहे। अदरवाइज़ किथे आहिनि पुलिस जा माण्हू जेके थिया हुजनि ज़ख़्मी या एतिरी तइदाद में मुआ हुजनि। सो इन करे ही उन सॼी शइ जो कवर अप हूंदो आहे। डॉक्टर साहब मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि पारां जेका बयान आया आहिनि ऐं इन वाक़िए जी मज़म्मत कई वई आहे ऐं जेको आहे सो मिनहाजुल क़ुरान वारनि कारकुननि सां जेको हमदर्दी जो इज़हार कयो वियो आहे, इन रुख़ खे तव्हां कीअं था ॾिसो? हिकिड़ो जेको चेंज आयो आहे, हिकिड़ो त हिननि जो ग्रैंड अलायंस जूं ॻाल्हियूं अॻु में ई हलनि पियूं। कुझु पार्टियूं हुयूं जेके इहे चवनि पियूं धांधली जे ज़रिए आयल हुकूमत खे ख़तमु करिणो पवंदो, तहरीक हलाई वेंदी, पर हिकिड़ो जेको हाणे पॉज़िटिव जेको सॉफ्ट कॉर्नर जेको इन जे लाइ पैदा थियो आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो न, हुबे अली त आहे कोन, आहे बुग़्ज़ मुआविया, बुग़्ज़ नवाज़ शरीफ़ आहे। मुख़्तलिफ़ सिवाइ ज़रदारी साहब या ANP इहे ॿई वरी बि डिघी हुन पस मंज़र में ॾिसनि था त जेकॾहिं सिविलियन फोर्सिस पाण में विढ़नि थियूं त विचां इस्टेब्लिशमेंट खे मौक़ो मिली थो वञे त डायरेक्ट रूल करण जो। इन करे हू नवाज़ शरीफ़ जे तमामु तर कोता आहिनि, ग़लतियुनि जे बावजूदि हुन मामलनि खे थधो रखी वेठा अचनि। उन जी निस्बत जेके PTI आहे, अहिड़े खोड़ फोर्सिस आहिनि ऐं जमा इस्लामी आहे, उन्हनि खे त नवाज़ शरीफ़ जी शक्ल ॾिठे कान थी वणे त उहे छो कस खाईंदा आहिनि। सॼी सूरत हाल में जेकॾहिं उन्हनि खे को हिकिड़ो मौक़ो मिली थो वञे गवर्नमेंट जी ख़्वारी करणु, गवर्नमेंट ते दबाव वधाइणु या गवर्नमेंट खे चैलेंज करणु, त हू कंदा, उहो फ़ाइदो वठंदा हुनजो। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक हम कंटिन्यू कयूं था। नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब हिन वक़्तु जेके मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा बयान अचनि था, हिकिड़ी हमदर्दी जो इज़हार कयो थो वञे, तव्हां सम्झो था त मुस्लिम लीग नून जे लाइ अञा वधीक प्रेशर डेवलप थींदो? 23 जून वारे जंहिं प्रेशर खां उन्हनि बचण जी कोशिशि कई पई या मामलनि खे डाइवर्ट करण जी जेका कोशिशि कई पई वई कंहिं बि धुर तरफ़ां, कंहिं बि पासे तरफ़ां, त इहो मामिलो अञा वधीक जेको आहे सो संगीनी जी तरफ़ वधी वियो। ॾाढी माना मूंखे त लॻे थी त काफ़ी सूरत हाल ख़राबु अचे पई। उन जो सबबु इहो आहे त ही जेको लोड शेडिंग जो वाइदो हो, गर्मियुनि जो महीनो आहे ऐं तमामु तर वाइदनि जे बावजूदि नवाज़ शरीफ़ सरकार ख़ासि तौर ते पंजाब में लोड शेडिंग जे मामले ते चवनि सिंध या बलोचिस्तान या ख़ैबर पख्तूनख्वा जे अंदरि जेको ई मामिलो हले थो
उन सां उन्हनि जो कंसर्न कोन्हे। असां वटि 18 कलाक बिजली न आहे, हुन सां पंजाब जो वास्तो न आहे। पर जेको पंजाब उन्हनि जो पावर सेंटर आहे उन जे अंदरि अञा थी सूरत हाल जेके इन्हनि माण्हुनि खे जेके ख्वाब ॾेखारिया उहे तमामु वॾा हुआ। असां पावर में ईंदासीं ऐं बिल्कुलु पंजाब जे अंदरि लोड शेडिंग ज़ीरो थी वेंदी। उते अञा ताईं गैस वारो जेको बहिरान आहे गाॾियुनि जो उहो मौजूदु आहे। हीअ गर्मियुनि जा ॾींहं आहिनि, उनजे बावजूदि उते गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻनि थियूं, लोड शेडिंग मौजूदु आहे। ऐं इन खां अलावा उन्हनि जी का इकनॉमिक एॾी वॾी, हालांकि ॿियनि सूबनि जी निस्बत काफ़ी बहितर सूरत हाल में आहिनि, पर पोइ बि उन्हनि जी एॾी का सूरत हाल ठीकु कोन्हे। हाणे उते PTI हिकिड़ो वॾो चैलेंज आहे PMLN लाइ। ऐं ॿियो त ख़ुदि ॿई राइट विंगर्स आहिनि, ॿिन्ही जूं जेके हमदर्दियूं मज़हबी धुरियुनि सां आहिनि। जमायत इस्लामी PTI या अहिड़े क़िस्म जा जेके फोर्सिस आहिनि जेके नवाज़ शरीफ़ खे व्यू कनि पिया त हू डबल गेम करे पियो। हिकिड़े पासे हू काफ़ी जिहादी क़ुवतनि सां वेझड़ाई नज़रियाती हिकजड़ाई रखे थो, पर ॿिए पासे हू ज़रदारी साहब सां अमेरिका सां या ॿियूं जेके उहे फोर्सिस जेके इन्हनि खे कंट्रोल करणु चाहिनि थियूं उन्हनि सां बि सचो आहे। या ख़ुदि हुनजूं जेका भारत ॾे बहितर हिकिड़ो रुझान जो आहे त तालुकात ठीकु थियनि या मोदी सां इहे मिलणु वियो, त उन जे करे हू पंजाब में काफ़ी नाराज़गी मौजूदु आहिनि। नर साहब, हिन वक़्तु जेको दहशतगर्दनि ख़िलाफ़ु ऑपरेशन शुरू कयो वियो आहे उन खां पोइ फ़ौरन इन तरह जो वाक़ियो थियणु तव्हां सम्झो था त वॾी ताहिर क़ादरी साहिब जो इहो बयानु त असांखे ऑपरेशन जी हिमायत करण जी सज़ा ॾिनी पई वञे, इन तरह जे बयाननि खे इन सूरत हाल में तव्हां कीअं था ॾिसो? न, हू त पॉइंट स्कोरिंग पियो करे, छाकाणि त ऑपरेशन जी हिमायत तरण खे करणी हुई। पर पॉइंट स्कोरिंग त ॿियूं पार्टियूं बि कनि पियूं। हाणे जीअं मुतहदा क़ौमी मूवमेंट ते इल्ज़ाम लॻो, मुस्लिम लीग नून जे ई वज़ीर आहियूं रेलवे वारे त एहसान फरामोशी कनि पिया, त तव्हां सम्झो पिया त हर पार्टी तरफ़ां पॉइंट स्कोरिंग कई पई वञे, हर पार्टी जेको आहे सो इन सूरत हाल मां फ़ाइदो वठण जी कोशिशि करे। बिल्कुलु, सियासत जे अंदरि थींदो ई आहे त उन जे अंदरि जेकॾहिं हिकिड़ो माण्हू कमज़ोर थो थिए त ॿिया उन मां फ़ाइदो वठण जी कोशिशि कंदा। त हींअर नवाज़ शरीफ़ जेकॾहिं प्रेशर में आहे त हाणे उन जे अंदरि उन्हनि सभिनी खे पंहिंजो पंहिंजो मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं यादि ईंदियूं। हीअं ॾिसो न, जेको ऑपरेशन जे हवाले सां अञा ताईं पाकिस्तान में राय विरहायल आहे तमामु घणो। हिकिड़ो त ऑपरेशन जे हवाले सां इहो आहे त क़बाइली इलाइक़नि में ऑपरेशन थी रहियो आहे, उन में सुकनि सां गॾु सावा सड़नि था, जेका आम शहरी आहे उहो मुतासिर थिए थो। ॿिए पासे इन्हनि खे जॾहिं शहरनि में अचनि था त जेका लॉजिस्टिकल सपोर्ट थिए थी, जिते रहनि था, खाइनि पीअनि, उहे सभु माण्हू उहे आहिनि जिन जे ख़िलाफ़ु कोई ऑपरेशन कोन्हे ऐं जेके ॼण त कंहिं हद ताईं इस्टेब्लिशमेंट खे वेझा बि आहिनि। त हाणे हिकिड़ी डिमांड इहा आहे त तेसीं ताईं दहशतगर्दी जो ख़ात्मो मुमकिन कोन्हे जेसीं ताईं क़बाइली इलाइक़नि सां गॾोगॾु शहरनि में जेके हिननि जा महफ़ूज़ ठिकाणा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन नथो थिए। मसलन हू जॾहिं कराची में अचनि था त हिते को क़बाइली इलाइक़ा या जबल रहण लाइ कोन्हनि, पर हिते उन्हनि खे जेका लॉजिस्टिक सपोर्ट थी मिले उहा उन्हनि जा जेके नज़रियाती हिकजड़ाई रखंदड़ जेके उहो साॻी तरीक़े सां मज़हबी जुनून रखंदड़ जेके धुरियूं आहिनि उन्हनि खां मिलनि थियूं। पर डॉक्टर साहब, हर हंधि त फ़ौज नथी इन तरह जो ऑपरेशन करे सघे। इन हवाले सां त सूबनि खे पंहिंजी फोर्स आहे, पुलिस आहे, रेंजर्स आहे, उन्हनि खां कमु वठी सघिजे थो। ॾिसो न, पुलिस जो जेको रोल हूंदो आहे न असां वटि एतिरो, ॼण पुलिस दहशतगर्दी के ख़िलाफ़ु CI जे रस्ते या हिकिड़ो स्पेशल इन्वेस्टिगेटिव यूनिट जे रस्ते कंदी रही आहे। कराची में चौधरी असलम उन में मारिजी वियो, पर दुनिया भर में दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ु स्पेशल यूनिट्स हूंदा आहिनि। जीअं असां वटि पैरामिलिट्री फोर्स रेंजर्स आहे या ईअं ॿियूं फोर्सिस ठहणु खपनि, या अमेरिका में स्वाट जे नाले सां हिकिड़ी स्पेशल स्क्वाड हूंदी आहे। त इहो पुलिस खां वॾे जो इशू आहे। छाकाणि हिन जे लाइ हिकिड़ी पूरे मुल्क में कोऑर्डिनेशन खपंदी आहे। पुलिस हिकिड़े सूबे जी बि सूबे सां मुश्किल सां कोऑर्डिनेशन में हूंदी आहे, त इन करे हिनजी अलॻि हिकिड़ो खातो ठहणु खपे, अलॻि हिकिड़ी पुलिस फोर्स हुजणु खपे। डॉक्टर साहब, तालिबान सां मुज़ाकरात जे हवाले सां मुस्लिम लीग नून ते जीअं असां अॻु में बि ज़िक्र करे हलियासीं, सख़्तु तनक़ीद थींदी रही। सभिनी पार्टियुनि हिमायत APC में हिमायत बावजूदि मुज़ाकरात खे डिघे अरसे ताईं हलण खे नाकामी करार ॾिनो ऐं चयो त हुकूमत खे को स्टैंड बाय फ़ैसिलो वठणु घुरिजे। हिन जो वक़्तु अची वियो आहे, बल्कि कुझु पार्टियुनि त ईअं बि चयो त हुनजो फ़ैसिले वठण जो वक़्तु बि गुज़री वियो आहे। तालिबान ख़िलाफ़ जेको आहे सो हाणे इन ऑपरेशन खां पोइ हिमायत हूंदे, तव्हां सम्झो था इन वाक़िए खां पोइ मुस्लिम लीग नून हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे सो तनक़ीद जो निशानो थी वई आहे, ॿीहर जेको आहे सो अकेली थी वई आहे। ॾिसो न, मुस्लिम लीग नून अकेली थी आहे त पंहिंजे अफ़ारनि जे करे, ग़लति पॉलिसियुनि जे करे, ऐं हींअर बि उन वटि काफ़ी टाइम आहे। उनजो जेको कंफ्यूजन आहे न, मूंखे सम्झ में नथो अचे त जिन पार्टी जी लीडरशिप जेका आहे काफ़ी स्ट्रांग आहे ऐं हिननि वटि मैंडेट बि ठीकु ठाकु आहे, सुठो वोट अथनि, कंहिं बि कोलिशन पार्टनर जी ज़रूरत कोन्ह अथनि। विदिन पार्टी बि जेके MNAs आहिनि उन्हनि ते हिननि जी पूरी गिरप आहे। हिकिड़ो सॼो सूबो जेको हिननि जी पंहिंजी फैमिली रन करे रही आहे, त पोइ ही पॉलिसीज़ में एतिरो मुंधल छा लाइ आहिनि, परेशान छा लाइ आहिनि, उहो
ऐं उनजे करे मूंखे ईअं लॻे थो त शायदि ईंदड़ ॾींहंनि में छा ही एस्टेब्लिशमेंट जा हिकिड़ा मुख़्तलिफ़ हरबा या मोहरा थींदा त तव्हां सियासी क़ुवतुनि ते दबाउ विझो, सियासी क़ुवतुनि खे एॾो फ्री हैंड न ॾियो। सियासी क़ुवतूं जॾहिं पंहिंजे पेर ते पाण कुआड़ो हणनि थियूं त उन खां बाद में त उहे फोर्सिस जेके मैन्यूअर करे रहियूं आहिनि उन्हनि खे फ्री हैंड मिली थो वञे, पोइ ड्राए रखनि थियूं। डॉक्टर साहब, इन सां फौजी ऑपरेशन ते को असर पइजी सघे थो या दहशतगर्दनि ख़िलाफ़ जेको ऑपरेशन शुरू कयो वियो आहे उन ख़िलाफ़ हाणे राय विरहाइण जी मतिलबु सूरत हाल अहिड़ी कोन्हे उन ख़िलाफ़ हाणे राय विरहाइजे या छा, पर जेके सियासी पार्टियुनि जेके हिमायत कनि पियूं त असां हिन वक़्तु जेको आहे सो इन ई जेको सूरत हाल हले थी उनखे डिफेंस कंदासीं, फ़ौज जो जेको आहे सो साथ ॾींदासीं, पर हाणे जेका राय विरहाइजी चुकी आहे, हिकिड़ो त असां दहशतगर्दनि सां जंग करे रहिया आहियूं, मुल्क हिकिड़ी जंगी सूरत हाल में आहे, ॿिए तरफ़ जेको सियासी पार्टियुनि जो हिकु इंतशार आहे मुल्क में, जेका हिक ॿिए जे ख़िलाफ़ बयानबाज़ी या इनक़लाब आणण जूं जेके ॻाल्हियूं आहिनि, धरना, लॉन्ग मार्च, उहे असांखे किथे वठी वेंदियूं? ॾिसो न, अॻे ई जेको मुल्क जा इकनॉमिक बेसिस या पॉलिटिकल बेस ॿई वीक आहिनि। तव्हां आलमी कर्ज़नि ते हलो था ऐं तव्हांजी पार्लियामेंट हर 8-10 साल वरी कंहिं न कंहिं हिकिड़े सियासी फ़ौजी आमिर अची थो वञे ऐं पार्लियामेंट पूरी थी वञे। उन में जेका सियासी क़यादत आहे उनखे वधीक तदब्बुर जी ज़रूरत हूंदी आहे, जेको तदब्बुर मूंखे काफ़ी हद ताईं घटि नज़र अची रहियो आहे मुस्लिम लीग नून में। सॉरी। ऐं इन खां अलावा ही जेका सूरत हाल अञा जेकॾहिं वधे थी त मूंखे इम्कान नज़र थो अचे त शायदि हिकिड़ो इंटीराम जीअं टेक्नोक्रेट सेटअप लाइ ज़रदारी साहब जे टाइम में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुई, हिकिड़ो मुसलसिल कोशिशि हली त टेक्नोक्रेट सेटअप जे रस्ते मुल्क खे जीअं थाईलैंड में बांग्लादेश मॉडल चइजे थो, थाईलैंड में ई थियो, बांग्लादेश में थियो, त अहिड़े तरीक़े सां मुल्क खे हलायो वञे, हिते बि शायदि उहे सूरत पैदा थियनि। डॉक्टर साहब, इहो बि चयो पियो वियो त को न को इन जो सॉल्यूशन कढियो वेंदो, हिकिड़ो नो डाउट त प्रेशर हुयो त 23 जून ते छा थियण वारो आहे, छा इनकलाब जी शुरूआति थींदी या इनखे कहिड़े तरीक़े सां रोकियो वेंदो या इन सूरत हाल में कीअं मुंहुं ॾिनो वेंदो, थी सघे त ईअं बि सोचियो वियो हुजे त ॻाल्हियूं कयूं वेंदियूं, पर हाणे सूरत हाल जेका आहे बिल्कुलु चेंज आहे। तव्हां सम्झो था त हाणे PTI बि जेको ऐलान कयो त भई असां हिन वक़्तु दहशतगर्दनि ख़िलाफ़ जेको ऑपरेशन हली रहियो आहे असांखे उनजो साथ ॾियणो आहे, हिकिड़े पेज ते असांखे मुतफ़िक़ थियणो आहे, जॾहिं त हाणे उन्हनि जो इहो आहे त 27 तारीख़ ते असां भावलपुर में हिकिड़ो वॾो जलसो कंदासीं। तव्हां सम्झो था त पार्टियूं इन हवाले सां फ़ाइदो वठी सघनि थियूं इन सूरत हाल मां ई, राय जेका आहे विरहाइजी चुकी आहे, मतिलबु हाणे का पार्टी ईअं नथी सोचे त हीअ जेका जंग हली रही आहे असांखे पंहिंजो सॼो ध्यानु इन ते रखणु घुरिजे, साथ ॾियणु घुरिजे, ऐं जॾहिं त इन तरह जूं जेकॾहिं तहरीकूं हलंदियूं त मुल्क में कहिड़ी अनारकी फैलबी? ॾिसो न, जॾहिं सभ खां पहिरियों क्वेश्चन हो त तव्हांजी अस्करी ऐं सियासी क़यादत साॻे पेज ते आहे या न आहे, उहे नेठि ऑपरेशन लाइ राज़ी थिया ऐं गॾिजी ऑपरेशन में विया। इन खां पोइ उहे धुरियूं जेके राइट विंगर हुयूं उन्हनि ते क्वेश्चन आयो त जमात इस्लामी, PTI या ॿियूं धुरियूं सपोर्ट कनि थियूं, ऑपरेशन नथियूं कनि, किन जो मशरूत किन जो गैर मशरूत, बहरहाल कंहिं हद ताईं उहा सपोर्ट नज़र अची वई आहे। हाणे हिन सॼी सूरत हाल खां बाद में मूंखे ईअं लॻे पियो त काफ़ी सियासी अफ़रा तफ़री थींदी ऐं नवाज़ शरीफ़ गवर्नमेंट जा एॾा स्ट्रांग बेसिस कोन्हनि। डॉक्टर साहब, पीपल्स पार्टी जेका हमेशह मुफ़ाहिम जी सियासत ते यकीन रखियो आहे, जॾहिं बि को ॾुखियो वक़्तु थियो आहे त जमहूरियत खे मज़बूत करण जे लाइ जेको आहे सो मुस्लिम लीग नून जो हमेशह साथ ॾिनो आहे, तव्हां सम्झो था उनजो हिन वक़्तु कहिड़ो रवैयो हूंदो ऐं इन सूरत हाल में उनजी पंहिंजी मुफ़ाहिमती जेका पॉलिसी आहे उनखे कंटिन्यू रखंदी? मुंहिंजे ख़्याल में त पीपल्स पार्टी जी लीडरशिप काफ़ी समझदार आहे, उन्हनि ते ॿिया इल्ज़ाम पंहिंजी जॻह ते, पर जेको चार्टर ऑफ डेमोक्रेसी साइन थियो हो उन में जेके बेसिक इंग्रीडियंट्स हुआ त पाण में एॾो न विढ़बो जो का टी धुर या जीअं ज़रदारी साहिबु चयो त को ॿिलो खीर पी वञे त उन में क़ाइमु रहंदा, पीपल्स पार्टी उन लाइ प्रॉब्लम पैदा कोन कंदी, पर नवाज़ शरीफ़ जी पंहिंजी ख़राबु अफ़आलनि जे करे पंहिंजी पार्टी पंहिंजे पेर पाण कुआड़ो थी। डॉक्टर साहब, सियासी पार्टियुनि खे मैच्योर थी करे हिन वक़्तु कहिड़ी ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे, कहिड़ा बयान ॾियणु घुरिजनि या मामले खे कीअं जेको आहे सो पुरअमन तरीक़े सां ख़तमु करण जी कोशिशि कई वञे? सभई जेके मुल्क में असांजूं सियासी या मज़हबी पार्टियूं आहिनि उन्हनि जो हिन वक़्तु इन सूरत हाल में कहिड़ो किरदारु हुअणु घुरिजे? कंहिं बि सियासी सूरत हाल जे अंदरि सियासत मां ई उनजो हल कढिबो आहे। हीअ सियासी सूरत हाल पैदा थिए थी त भई सियासी धुरियूं सियासी हुकूमत खे चैलेंज करे रहियूं आहिनि, इन में हिकु तशदुद जो इस्तेमालु न थिए। ॿियो उन्हनि धुरियुनि सां इहो डायलॉग थिए त पाकिस्तान में आइनी तौर ते इक़्तिदार जी मुंतक़िली ट्रांसफर ऑफ पावर जो हिकिड़ो तरीक़ेकार तइ थियल आहे त थ्रू वोट थ्रू पार्लियामेंट वेट कनि 4 सालनि जूं ऐं इन विच में भली पब्लिक ओपिनियन बिल्डअप कनि, मोबिलाइज़ेशन कनि ऐं हू जेकॾहिं खटे अचनि थियूं त भली हुकूमत ठाहिनि। इहो हूंदो आहे तरीक़ो जेको ज़रदारी साहिबु इंट्रोड्यूस करायो या जेको पाण में हिननि पीसफुल ट्रांसफर ऑफ पावर कयो।
ही जो इनकलाब जो ॻाल्हियूं आहिनि त तशदुद रस्ते या धरणनि या रोडनि खे ब्लॉक करे या हुकूमत खे क्रिपल करे असां चेंज कंदासीं त इन सां थींदी अनारकी। इन में जीअं मूं ॿुधायो इस्टेब्लिशमेंट खे फ़ाइदो पवंदो, उहा अची इंटरवेन कंदी, आर्बिटर उहा थींदी, उहा बि फ़ैसिलो कंदी त तव्हां विढ़ियल आहियो, हाणे मां फ़ैसिलो थी कयां त न तव्हांजो न हिननि जो विचां सां टेक्नोक्रेट सेटअप था आणियूं 3 सालनि में, उन खां पोइ असां इलेक्शनूं कराईंदासीं, माना मुल्क हले वरी पोइ हिते बैक टू स्क्वायर वन। डॉक्टर साहब, पाकिस्तान अवामी तहरीक खे हिन वक़्तु कहिड़ी ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे, जंहिंजो सभ खां वधीक नुक़सान बि थियो आहे ऐं सभिनी पार्टियुनि जूं हमदर्दियूं बि आहिनि? तव्हां सम्झो था त इनक़लाब जॾहिं मुल्क सलामत रहंदो त इनक़लाब त कॾहिं बि आणे सघिजे थो, हुन लाइ कॾहिं बि जदोजहद या तहरीक हलाए सघिजे थी, पर हिन वक़्तु हिन कंडीशन में उन्हनि पार्टी जी कहिड़ी ज़िम्मेदारी थिए थी? न इहो चवंदे त मूंखे हमदर्दी आहे त उन्हनि जे कारकुननि जो तशदुद थियो, बेरहमाना न थियणु खपे। अदरवाइज़ जेको हुननि जो इनकलाब जो तस्वर आहे या नारो आहे उहो दुनिया में किथे बि कोन्हे, अहिड़े तरीक़े सां थींदो ई कोन्हे त तव्हांजे मासिस में प्रेज़ेंस कोन हुजे, तव्हांजी पब्लिक ओपिनियन में पॉलिटिकल प्रोसेस में शेयर न हुजे किथे, यानी तव्हांजी सवाइ कुझु फॉलोअर्स जे। ईअं त सिंध में अहिड़ियूं खोड़ पीराणियूं गादियूं आहिनि जंहिंजा 2-2 लख 3-3 लख मुरीद आहिनि, उहे सुभाणे सॼो उथी बि इस्लामाबाद में जलसो कंदा, चवंदा त हाणे असांजी मर्ज़ी सां हुकूमत ठाहियो, त इन करे उहे डिक्टेट नथा करे सघनि। उन्हनि जो जेको इहो तस्वर जो तरीक़ो आहे इहो ई ग़लति आहे। मतिलबु सियासी प्रोसेस जे ज़रिए उन्हनि खे जेको अचनि इलेक्शननि में हिसो वठनि, इलेक्शन जो पार्ट थियनि, पार्लियामेंट में अचनि, उन खां बाद में माना रेवोल्यूशन मूंखे उनजी सम्झ नथी त माना रेवोल्यूशन फॉरवर्ड छा लाइ कंदा उहो। वॾी महिरबानी अवां जी, मां टाइम कढी प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जो वक़्तु हिते ख़तमु थो थिए। पंहिंजी मेज़बान सभिनी महिमान खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।